फरीदाबाद शहर में डॉक्टर दीदार अब्बासी जे घर में 30 लख का मथे लगल धाड़े। सहाफ़ी लतीफ़ ब्रोही का मोटरसाइकिल, मोबाइल और रोक रकम फुरलुट वाक़े खिलाफ मुख्तलिफ सियासी समाजी धुरिन पारा महबूब ब्रोही, सेठ अब्दुल कादिर बुगियो, मोहम्मद नवाज तीवणो, खादिम खासखेली, मोहम्मद इसाक चांडियो, अब्दुल फताह गांचो, मुख्तियार खोसो, लतीफ़ ब्रोही, शेरमो डेरो ऐं ॿियनि जी अॻवानी में सवें शहरिन अॼु 12 ॾींहं भी लालू बाज़ार खां सिटी गेट ताईं रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हणी एहतजाज जारी रखियो आहे। अॻवाननि चयो त धाड़े वाक़े खे 2 हफ़्ता गुज़रण बावजूद वाक़े में मुलविस ॾोहारियुनि ख़िलाफ़ का भी कार्रवाई न कई वई आहे। रोड रस्तनि खां पोइ शहरी डॉक्टर घरनि में भी महफ़ूज़ न आहिनि। सरेआम ॾोहारी हथियार खणी दुकाननि तां ऐं घरनि में घिड़ी सरेआम फुरलुट कयो आसानी सां फरार थी वञनि था। संदनि ख़िलाफ़ का कार्रवाई नथी थिए। फरीदाबाद शहर ऐं भरपासे जा रोड रस्ता ॾोहारियुनि हवाले थियल आहिनि। पुलिस ग़ाइब आहे। असां कचे जे माण्हुनि खे ॾोहारियुनि जे रहमो करम ते छॾियो वियो आहे। हिननि IG सिंध, DIG हैदराबाद, SSP दादू ऐं ॿियनि इख़्तियारियुनि खां मुतालबो कयो त ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई करे लखें रुपयनि जो लॻल धाड़ो वापसि कराए अमन अमान बहाल कयो वञे। ॿी सूरत में अमन अमान लाइ एहतजाज जारी रहंदो। बंद कयो ए चोर चकारी बंद कयो फरीदाबाद दुकानदारन खे फरीदाबाद दुकानदारन खे फरीदाबाद काठे आवाम खे फरीदाबाद डॉक्टरन खे फरीदाबाद उस्तादन खे फरीदाबाद गरीब औरतन खे फरीदाबाद गरीब भारिन खे खपे खपे फरीदाबाद दुकानदारन खे फरीदाबाद डॉक्टरन खे फरीदाबाद उस्तादन खे फरीदाबाद गरीब औरतन खे फरीदाबाद गरीब हारिन खे फरीदाबाद काचे अवाम खे ए पूरू दाड़ा